नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद व सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी तमाम नबियन रसूलन ऐं समूरी मख़लूक़ात जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातहू। ऐं अवां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, जीअं त असां अहले ईमान जेके बि आहियूं इहे सभु अल्लाह सां मुहबत करण वारा आहियूं। ज़ाहिर ईमान त आहे हिन शइ जो नालो जेको ला इलाहा इल्लल्लाह जो क़ाइल हुजे, ऐं उन खां पोइ जेको ला इलाहा इल्लल्लाह जो क़ाइल हुजण बि शइ आहे। गौर कजो मुंहिंजे लफ़्ज़नि ते, ला इलाहा इल्लल्लाह जो क़ाइल हुजण बि शइ आहे, ला इलाहा इल्लल्लाह जो पाबंद हुजण बि शइ आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो क़ाइल हुजण तो कोई बि मञे थो अल्लाह खां सवाइ कोई इबादत जो लाइक़ु न आहे, पर इन जो पाबंद इन जुमिले जो जेको थी थो वञे उनखे अल्लाह ताला रंग थो लॻाए। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह न फरमायो पंहिंजी ज़िंदगीअ खे, फरमायो थी जेकी ज़िंदगी आहे न इहा ऊंदा ई राति आहे, सारी राति सुबहान जागी जन यादि कयो। गौर कजो, सारी राति यानी पूरी उमिरि सुबहान जागी जन यादि कयो, यानी हिकु लम्हे लाइ बि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी इन शेर खे तव्हां वठो, कंहिंसां सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह छा फरमायो, जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। सानो मुर्शिद हे सम्झाया, यानी आम माण्हू जे लाइ नथा चवनि त माण्हू काफ़िर, बल्कि जो दम, दम जेको आहे न साह, जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। सानो मुर्शिद यानी को बि दम अहिड़ो न खणो जंहिंमें पंहिंजे प्रिय जी पचार न हुजे। तंहिंजे करे शाह साहब फरमायो त सारी राति सुबहान जागी जन यादि कयो, जागी यादि कयूं, गाफ़िल न थिया हिकु पल जे लाइ बि। तन जी अब्दुल लतीफ़ जे मिटी अल धोमान, उन जी क़बर जी मिटी आहे उन्हनि खे बि अल्लाह पाक मान अता फरमाईंदो। कोड़े कन सलाम, जेके आहे न हिन दौर जे हिसाब सां चवां करोड़े अचे कन सलाम आगाह अचो उनजे, उनजी बारगाह में हाज़िर थी सलामियूं था पेश कनि। अस्सलाम, इहा बि सुन्नत आहे महबूबनि जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ब्रस्तान खां गुज़रो त सलाम चओ, पर हीअ आम क़बर न आहे, अलाह वारे जी क़बर आहे। ठीकु आहे न, आम किताब पिया हुजनि शेल्फ में अलमारी में, तव्हांखे कोई घुरे तव्हां ॻोल्हींदव कहिड़ो किताब बाबा, ॻोल्हियो ॻोल्हियो ॻोल्हियो, पर जे तव्हांखे कोई चवे क़ुरान पाक खणी आहे हिकदमि खणी ईंदो, छो ख़बर कीअं पवंदी? इन जे करे त क़ुरान जो इम्तियाज़ अलॻि आम किताब खां। क़ुरान खे ख़िलाफ़ु चढ़ियल हूंदो, ख़िलाफ़ वारे वञी हथु विझंदो, ॿारड़े खां पुछो छा आहे, अंदरि खणी ॿियो किताब, तव्हां भुलाइण जे लाइ अंदरि खणी ॿियो को किताब बि छॾियोसि, मथां ख़िलाफ़ु चढ़ियल हुजे, ॿारड़े खां पुछंदो छा आहे, चवंदो क़ुरान। छो? ख़िलाफ़ु ॿुधाए थो त ख़ासि किताब आहे। मज़ार मुबारक ते जेको चढ़ियल आहे न चादर मुबारक, इहा ॿुधाए थी त आम ख़बर न आहे। एतिराज़ करण वारा तुंहिंजी ख़बर त थोरी रखबी हुन ते जेको अलाह वारो हूंदो, पर घणियूं चादरुनि जी बि इजाज़त न आहे। हिकिड़ी चादर सिर्फ़ु इन जे करे त मुमताज़ थिए, आम न आहे, ख़ासि आहे। घणियूं चादरूं पोइ तव्हां अलाह जे राह में ख़र्चु कयो, उनखे सवाब बि साल कयो। हिकिड़ी चादर जी इजाज़त आहे। इहा फ़तवा आला हज़रत ॾिनी आहे, फ़तवा रज़विया में हुकुम ॾिनो अथऊं त हिकिड़ी चादर खां वधीक मज़ार ते रखण जी इजाज़त न आहे। अॼु असां जंहिं वली कामिल जो तज़किरो कंदासूं उहो आहे दाता गंज बख़्श अली इब्न उस्मान हजवेरी रहमतुल्लाह अलैह, लाहौर शरीफ़ वारा। उन्हनि जो उर्स मुबारक आहे। इन जे उर्स मुबारक जे सिलसिले में जेको प्रोग्राम करियूं पिया, ऐं इन उर्स मुबारक ते ॻाल्हाइण जे लाइ अलाह जे ईअं चओ त वलियनि जो हिकु ख़ासि माण्हू आहे वठी आहियूं पंहिंजे प्रोग्राम में। अलाह जे वलियनि जो ख़ासि माण्हू, अलाह वाले बणिजाओ या अलाह वालों खे वाले बणिजाओ, यानी अलाह वारा बणिजो या अलाह वारनि जा वारा बणिजो। सो निस्बतुनि वारो माण्हू ई ॻाल्हाईंदो कंहिं कामिल वलीअ ते। अॼु असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया सिंध जा हिकु मारूफ़ आलिम दीन हज़रत अल्लामा नेमतुल्लाह सैफ़ी साहब पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी चढ़ंदे खेनि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो, अवां जी ॼातल सुञातल शख़्सियत आहे, अचो दीदार करियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अवां जी महिरबानी साईं, असांजे प्रोग्राम में महिरबानी साईं, अल्लाह साईं अवांखे ख़ुशि, अल्लाह पाक अवांखे हक़ सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अॼु असां वटि सिंध जो ज़िलो आहे ख़ैरपुर, ख़ैरपुर जो शहर आहे सोबोदेरो। सोबोदेरो मुंहिंजे ख़्याल में सोबोदेरो ई आहे न। सोबोदेरो जे भर में सॻियूं आहे, सॻियूं ॻोठ सां या वसंदी आहे तालुक़ु रखंदड़ आहे मोहतरम दोस्त अली
चन्नो कासमी फ़क़ीर आहे, उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते भलीकार चवां थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। माशाअल्लाह तबारक व तआला। अवां सॻियूं जा रहंदड़ आहियो, वेॻियूं जा न। जी साईं। सोबो देरो जो भर में सॻियूं सॻियूं यानी हुजे निस्बत त सॻी हुजे न, सॻी। वेॻी निस्बत त भली बि न आहे। वेॻी छा माशाअल्लाह। सो सॻियूं वारनि खे बि सलाम ऐं तव्हांजे अमड़ अबे खे सलाम, वालेकुम जंहिं तव्हांखे सलाम। जनमु ॾिनो ऐं महबूबनि जा तव्हांखे राग ॻाइण जे लाइ, छो राग ॻाईंदा आहिनि की दुनिया वारनि जा, तव्हां जेकॾहिं ॻाईंदो त मदीने वारे साईंअ जो। जी। तव्हांजे अम्मा आबे खे सलाम जो अहिड़ो पुटु हुनजी मुक़दर में, ऐं सॻियूं शहर वारो तव्हांखे मुबारक हुजे जो अहिड़ा भला सना ख़ानदान शहर में आहिनि। यकीन कयो, मां जॾहिं हिन खे ॿुधो आहे त ॾाढी दिलि ख़ुशि थिए पई, पर मुंहिंजे शहर में हुजे हा त मां बार बार हिन खे महफ़िलुनि में घुरायां हा ऐं विहारियां। तव्हां ख़ुशि नसीबु आहियो, ईअं बि हरूभरू चकर निकिरनि हा, तूं ॿुधंदा कयो। नाज़रीन, असांजी रिवायत रही, असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी वाखाण सां कंदा आहियूं। अचो त पहिरीं हमद शरीफ़ ॿुधूं था मोहतरम दोस्त अली चन्नो कासमी फ़क़ीर खां, उन खां पोइ अल्लामा साहिब सां अॼोके मौज़ूद गुफ़्तगू जो आगाज़ करियूं था। हाय उथियो रकर का सुता साईं सारे, ओ उथियो रकर का सुता साईं सारे, अल्लाहो 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 अल्लाहू चारे, ओ अल्लाहू चारे, उथियो रकर का सुता साईं सारे। हाय वसे थी मथा हूं पई रहमत इलाही, वसे थी मथा हूं पई रहमत इलाही, अचे चो तरफ़ खां हुआ जीवाए, अचे चो तरफ़ खां हुआ जीवाए, पखी जीत जणियो, पखी जीत जणियो, पिरिय खे पुकारे, वो पिरिय खे पुकारे, उथियो रकर का सुता साईं सारे, अल्लाह उथियो रकर का सुता साईं सारे। हाय उथण में अजमल रूही फ़ाइदो आ, वो आलम जा अल्लाह साहियूं तुझे आसरे, आलम जा अल्लाह आलम जा अल्लाह साहियूं तुझे आसरे, एद नसरातल मुस्तकीम हादी थी हमराह, वो भिट जो घोट लतीफ चवे वाहिद काने वाह, तो सवात रजे तेरे। हाय उथण में अजमल रूही फ़ाइदो आ, पोइ पहर माफ़िया संदो वाइदो आ, पोइ पहर माफ़िया संदो वाइदो आ, तू कर राज़ राहिम, तू कर राज़ राहिम, तू ही तू तवारे, वो तू ही तू तवारे, उथियो कर का सुता साईं सारे, अल्लाहो 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 अल्लाहो। सुभान अल्लाह। तमाम बेहतरीन अंदाज में मोहतरम दोस्त अली चन्नो कासमी फ़क़ीर
अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहू जी बारगाह में हम्दिया कलाम पेश करण जी सआदत हासिल कई। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला संदन आवाज़ में अञा बि वधीक बरकतूं अता फ़रमाए ऐं माशाअल्लाह तबारक व तआला इहो जेको पढ़ी रहिया आहिनि इन जो अजर अल्लाह पाक संदन वालिदैन जी क़ब्रुनि खे इन जे बदिले में बहितरीन रहमतूं ऐं बरकतूं अता फ़रमाए। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक इन जी ऐं असांजे वालिदैन जूं क़ब्रूं जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाए, उन जे हथ में मग़फ़िरत फ़रमाए ऐं इन्हनि ते ख़ुसूसी रहमतुनि जो नुज़ूल फ़रमाए। जो अहिड़ा भला आवाज़ अल्लाह पाक अता फ़रमाया आहिनि त ज़रूरु इन जो अजर जेको पंहिंजे करम ऐं रहम सां ॾींदो तुंहिंजे वालिदैन खे अता फ़रमाए। नाज़रीन अचो त जेको मौज़ू ते अल्लामा साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। अल्लामा साहिब, सभ खां पहिरीं मुनासिबु हूंदो जो दाता गंज बख़्श अली इब्न उस्मान हजवेरी रहमतुल्लाह अलैह जो तारुफ़ थी वञे, जंहिंजो उर्स मुबारक आहे 20 सफ़रुल मुज़फ़्फ़र। नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम व ला हुम यहज़नून, आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अल्लामा साहब वहाँ तारुफ़ पुछो, अॼु मां बि पंहिंजे उन दस्तूर खां हटी करे पहिरीं तव्हांखे दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जो तारुफ़ बयानु कयां, पोइ वरी असां पंहिंजे इन मौज़ूअ खे वज़ाहत सां बयानु कयूं था। हज़रत सैयदना दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जिन जी विलादत बासआदत कमो पेश तक़रीबन 400 हिजरीअ में गज़नी शहर जेको ओभर अफ़गानिस्तान में, ओभर अफ़गानिस्तान जे महले जल्लाब में थी आहे। ऐं संदन जी विलादत जो कुझु अरसे खां पोइ संदन जो ख़ानदान हजवेर में मुंतक़िल थियो आहे। संदन जी कुनियत अबुल हसन, नालो अली ऐं लक़ब दाता गंज बख़्श रहमतुल्लाह अलैह। वालिद साहब जो नालो उस्मान ऐं संदन जे वालिद साहब जो नालो सैयद उस्मान आहे। ऐं संदन जो शजरा नसब अहिड़े तरीक़े सां आहे त हज़रत सैयद अली बिन सैयद उस्मान बिन सैयद अली बिन अब्दुर्रहमान, ऐं संदन जो सिलसिलो नसब मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम सां वञी मिले थो। माशाअल्लाह तबारक। हीअ संदन जो हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ आहे। बाक़ी त वधीक गुफ़्तगू बाद में करियूं था, ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे, साई वठूं था। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। इंशाअल्लाह असां इजो था वापसि वरूं। भलीकार नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। ऐं अॼु 20 सफ़रुल मुज़फ़्फ़र हज़रत सैयदना दाता गंज बख़्श अली इब्न उस्मान हजवेरी रहमतुल्लाह ताला अलैह जन जो ज़िक्र ख़ैर थी रहियो आहे संदन उर्स मुबारक जे सिलसिले में। अचो त अल्लामा साहिब सां वधीक गुफ़्तगू इन मौज़ू ते करियूं। जी अल्लामा साहिब, वधीक छा फ़रमाइणु चाहींदा? हाँ, अल्लामा साहिब संदन जो तारुफ़ ऐं संदन जो सिलसिलो हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम जिन सां वञी मिले थो। ऐं संदन जो विसाल जेको आहे उहो 20 सफ़रुल मुज़फ़्फ़र सन 465 हिजरीअ में थियो आहे। ऐं संदन जी मज़ार पाकिस्तान जे शहर लाहौर में। हींअर पाकिस्तान ओॾी महिल त मतिलबु इहा शइ हिन महिल असां बरे सग़ीर चऊं, बरे सग़ीर ख़ैर चई सघूं था, पर हिन महिल असां पंहिंजे पाकिस्तान जो जी जी तज़किरो कयूं था। जो पाकिस्तान जे बुज़ुर्गनि में जेके पहिरियां बुज़ुर्गनि जीअं कराची में असां वटि हज़रत सैयदना अब्दुल्ला शाह गाज़ी रहमतुल्लाह अलैह, उहो त अञा बि अॻिजान, हीअ बि अवली। अल्लामा साहिब, बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ सिंध जी सरज़मीन ते इन्हनि बुज़ुर्गनि जो अचणु ऐं हितां वरी अॻिते मुंतक़िल थियणु। सुभान अल्लाह। ऐं दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जिन जे लाइ बि रिवायत में अचे थो त पाण पहिरियों सिंध जे सरज़मीन ते आया आहिनि, सुभान पोइ हितां जेको आहे त विया आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह हीअ सिंध जी धरती औलिया इकराम जी धरती रही आहे। ऐं पंजाब जी धरती बि अल्हम्दुलिल्लाह
बुज़ुर्गनि सां जेको आहे त उनजो हिकिड़ो वॾो ताल्लुक़ रहियो आहे। पर असांजो पूरो पाकिस्तान अल्लाह तबारक ताला जे कामिलीन सां उनजी जेको आहे त हिकिड़ी जोड़ जक थियल आहे ऐं इहो करम आहे रब काइनात जो रब काइनात अहिड़ा कामिल बाना हिन सरज़मीन ते रखिया आहिनि। इहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं अल्लाह तबारक ताला यकीनन जॾहिं अहिड़ा कामिल बाना मोकिलींदो आहे ऐं उहे कामिल बाना ईंदा आहिनि ऐं उहे अची करे तबलीग कंदा आहिनि। इहो सिलसिलो हक़ीक़त इहा आहे। अलामा साहिबु तव्हां थोरो क़ुरान करीम खे ॾिसंदव न त भला ज़ाहिर आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां बाद को नबी अचणो त कोन हुयो ऐं संदन जो जेको हीउ सिलसिलो हुयो इहो औलिया कामिलीन जे ज़रिए सां ई अॻिते वधणो हुयो ऐं अल्लाह तबारक ताला इहे बणाया, इहे वसीला बणाया। जेकॾहिं वसीलनि हालांकि अल्लाह वसीले जो मोहताज कोन्हे को, बेशक सभ खां पहिरीं ॻाल्हि अल्लाह सां असांजो अक़ीदो ईमान आहे, बल्कि अहले ईमान जो इहो अक़ीदो आहे अल्लाह कंहिं वसीले जो मोहताज कोन्हे को। बग़ैर वसीले जे बि अल्लाह तबारक ताला हर शइ ते क़ादिर आहे। जीअं आदम खे पैदा कई बग़ैर कंहिं सबब जे, न पी न मां, पर जेकॾहिं वरी कुझु सबबु हुजे जीअं ईसा अलैहिस्सलाम खे जे लाइ मां त आहे पी कोन्हे को, अहिड़े तरीक़े सां आदम अलैहिस्सलाम मर्द मां बीबी हवा औरत खे, पर इन खे बि छॾियो वरी अञा मर्द ऐं औरत हिक ई जिन्स आहिनि। मां चवंदो आहियां त डाची साले अलैहिस्सलाम जी पत्थर मां पैदा कई, माना अल्लाह इन्हनि शयुनि जो मोहताज कोन्हे को, पर उन जे बावजूद बि चवे थो त इन्नी जाइलुन फिल अर्द ख़लीफ़ा, मूंखे ख़लीफ़ो खपे, मां ख़लीफ़ो बणाइणु चाहियां थो, पंहिंजे ज़मीन में नाइब बणाइणु चाहियां थो। मुला तोखे नाइब जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं ईअं बि जेको आहे कलाम करे सघींदो, तूं ईअं बि मां, पर अल्लाह फरमायो त मां रब करे सघां थो, पर तव्हांजे अंदरि इस्तिताअत कान्हे का मुंहिंजे कलाम खे ॿुधण जी। सुभान अल्लाह, मुंहिंजे कलाम खे ॿुधण जी तव्हांजे अंदरि इस्तिताअत कान्हे, इन जे लाइ दरमियान में वसीलो ज़रूरी आहे। वाह अल्लाह साहब, हीअ जेको अल्लाह जा नबी दुनिया जे तख़्ते ते आया नी, इहे नबी आया सिर्फ़ु इन जे लाइ त अल्लाह तबारक ताला उन्हनि जे मथां हिकिड़ो पंहिंजो ख़ासि करम कयो ऐं उन्हनि में इहा कुव्वत रखी ऐं अल्लाह जे नबीअ जे वसीले सां वरी औलिया कामिलीन में महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे अॻिते हलाइण वारनि में इहे कुव्वतूं ताक़तूं मुंतक़िल थींदियूं रहियूं आहिनि। ऐं इहा कुव्वत हुई जो जिब्रील अमीन जॾहिं पहिरीं वही खणी आयो न, जिब्रील अमीन बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त अचे करे जेॾी महिल जिब्रील अमीन महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाया इक़रा पढ़, पाण फरमाया अना बेकारी, मां पढ़ंदड़ न आहियां, ईअं कोन्हे त मां पढ़ियल न आहियां, तोखे पंहिंजो पैगाम ॾियणो आहे, तूं पंहिंजो पैगाम ॾे। तुंहिंजे पढ़ण सां मां पढ़ां थो त शागिर्द थी वेंदुमि, तूं पढ़ाईंदो पियो, हा मां न पढ़ंदुसि, मां पढ़ंदड़ न आहियां, माना इन जो मक़सदु इहो आहे त मां को पढ़ियल, जेकॾहिं असां चऊं त तौबा नौज़ुबिल्लाह, जेकॾहिं रसूलुल्लाह दुनिया जे तख़्ते ते पढ़ियल न आहिनि त पोइ तव्हां असां कहिड़ा मुतबर कान आहियूं, पोइ असां कहिड़ो पढ़ियल आहियूं। पर इन जो मक़सदु आहे त मां पढ़ंदड़ न आहियां, तूं पंहिंजो पैगाम ॾे, छा खणी आयो। त रिवायतुनि में अचे थो त हज़रत जिब्रील अमीन महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे पंहिंजे परनि जे विच में वठी करे सीने सां मिलाए ज़ोर ॾिनो। अल्लाह सां इहा ॻाल्हि मां तव्हांखे नोट कराईंदो अलाह सामईन मुंहिंजा गुफ़्तगूअ खे ॿुधनि था ऐं इन ॻाल्हि खे सम्झनि त जेकॾहिं को तव्हां असां खां वधीक ताक़तवर कॾहिं को माण्हू ईंदो आहे ऐं उहो अची करे न रुॻो ज़ोर ॾींदो आहे असांखे, त असां छा चवंदा यार छॾ, साह थो निकिरे, साह थो निकिरे। जिब्रील अमीन खे केतिरी ताक़त आहे इन जो अंदाज़ो तव्हां असां करे ई कोन था सघूं, पर क़ुरान करीम जे रोशनीअ में जेॾी महिल मूसा जे क़ौम ते अज़ाब पियो थिए त पहाड़ तूर सीना जो जहिड़ो वॾो पहाड़ जिब्रील अमीन पर ते खणी बीही मथे रहियो,
चोटीअ ते उहो पर जी चोटीअ ते पहाड़ खे खणी बीह रहियो, मौला हुकुम थिए त हिननि जे मथां किरे छॾिया। माना पहाड़ जिब्रील पर जे चोटीअ सां खणे थो। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम ते अज़ाब थियो, उन जे ॻोठ जी पूरी जो पूरी चकी खणी पर ते जेको आहे त एतिरो मथे खणी वियो जो आसमान वारनि उन्हनि जो रिवायतुनि में अचे थो त उन्हनि जूं माण्हुनि जूं दाऊं कूकूं ॿुधियूं, कुकड़ियुनि जूं जेके बांगूं हुयूं उहे बि उन्हनि ॿुधियूं। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त उन जिब्रील अमीन अचे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ज़ोर ॾिनो, दॿायो, महबूबनि ते को बि फ़र्क़ु कोन पियो। छो त मुंहिंजे महबूब खे अल्लाह तबारक ताला इन खां वधीक कुव्वत अता फरमाई। जो महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात बाबरकात, उहा ज़ात बणाई अल्लाह, जंहिंखे अल्लाह तबारक ताला पंहिंजे दीदार सां मुशरफ़ कयो ऐं महबूब हिननि ज़ाहिरनि अखियुनि सां वञी रब जो दीदार कयो ऐं इहा कुव्वत अल्लाह इन महबूब में रखी। ऐं इहो पैगाम आहे तव्हां असांजे लाइ त रब्बे काइनात खे ॾिसणु, रब्बे काइनात जे कलाम खे ॿुधणु ऐं इन खे पंहिंजे अंदरि जज़ब करणु, इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ताक़त हुई। तव्हां असां में ताक़त कोन्हे जो डायरेक्ट अल्लाह जे कलाम खे ॿुधूं आहे ऐं अल्लाह जे कलाम खे सम्झूं आहे, अल्लाह जे कलाम खे असां पंहिंजे अंदरि जज़ब कयूं आहे। न, अल्लाह इन जे करे इहा वसीला जेके आहिनि त दरमियान में बणाया त ईअं औलिया कामिलीन जेके आहिनि उहे बि जेके आहिनि तव्हां असांजे लाइ हिकिड़ा वसीला आहिनि, जेके तव्हां असांखे रब्बे काइनात जे बारगाह ताईं रसाईअ जो हिकिड़ो सबबु आहिनि। ऐं मां चवंदो आहियां, मिसाल ॾींदो आहियां, मां मेंबर ते वेही करे असां उहो लॻड़ कोन आहियूं जेको बग़ैर रसीअ जे जेको आहे त उॾे थो पियो ऐं केॾीमहिल काॾे वञे केॾीमहिल काॾे वञे। असांजी कड़ी कड़ीअ सां मिलियल आहे, कड़ी कड़ीअ सां मिलियल आहे। असांजे बुज़ुर्गनि जो उहे सुजर ऐं नसब खणंदव त तव्हां उन बुज़ुर्ग खां उहा आख़िरी कड़ी हूंदी जेको बुज़ुर्ग हूंदो ऐं इहा कड़ी मिलंदी मिलंदी वञी इब्तिदा हिन जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात ताईं थींदी वञे। त इहो जेको आहे त असां उहा डोर में उन में जेको आहे त पोयल आहियूं, उन डोर में त अल्लाह तबारक ताला ही पंहिंजा कामिल बाना दुनिया जे तख़्ते ते जेके मोकिलिया आहिनि, उन्हनि कामिल बाननि खे इन जो जेको आहे त सबब जे लाइ मोकिलियई त ही बाना मुंहिंजे कलाम, मुंहिंजे महबूब जे इन दीन खे जेको आहे अॻिते सही तरीक़े सां ट्रांसफ़र कनि। ऐं इन्हनि जेको आहे त पहुचायो आहे दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जिन जेको आहे दीन जो इल्मु जेको आहे त हासिलु कयो ऐं पाण जेको आहे त मुख़्तलिफ़ उलमा खां गज़नवी उन टाइम में हिकिड़ो वॾो मर्कज़ बणियलु हुयो। गज़नी जेको आहे, गज़नी उन टाइम वॾो हिकिड़ो मर्कज़ बणियलु हुयो इल्म जो। ऐं पाण जेको आहे त उन में जेको आहे उलमा खां अरबी, फ़ारसी, हदीस, फ़िक़ह, तफ़सीर, मंतिक़, फ़लसफ़ो ऐं ॿिए दीगर फ़नून जे जेको आहे त हासिलु कंदा रहिया आहिनि। इहे सभु जेके आहिनि ब्रेक जो वक़्तु थियो आहे, नाज़रीन नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे। असां इजो त वापसि वञूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन नवां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम में रोशनी जी वाट ऐं दाता गंज बख़्श अली इब्न उस्मान हजवेरी रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र ख़ैर अल्लामा साहब फरमाए रहिया आहिनि। जी अल्लामा साहब। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लामा साहब मूं अर्ज़ पे कयो त दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जिन ज़ाहिरी इल्मु जेको आहे त उलमा गज़नीअ जे उलमा खां जेको आहे त हासिलु कयो आहे ऐं पाण हिकिड़ा वॾा आलिम दीन बणिजी करे हिन ज़मीन ते जेको आहे त रूनुमा थिया आहिनि। ऐं संदन जो जेको आहे त शौक़ु जेको आहे त एॾो रहियो इन इल्म जे हासिलु करण जे लाइ जो इन जे लाइ पाण गज़नीअ जे उलमा खां त हासिलु कयूं, पर मुख़्तलिफ़ मुल्कनि जो दौरो कंदा रहिया। दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जिन जीअं न महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद, पींघे खां क़ब्र ताईं। उतलुबुल इल्म वलो कान बिस्सीन, इल्मु हासिलु कयो अगरचे तव्हांखे चीन वञिणो पवे। इहे हदीसूं जेके आहिनि त पाण इन्हनि जो मिसदाक बणिया आहिनि। जो रिवायतुनि में अचे थो त पाण जेको आहे त ज़ाहिरी ऐं बातिनी इल्म जी जेको आहे त इन रोशनीअ जे लाइ सफ़र कयूं ऐं घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। इल्म दीन जे ख़ातिर पाण शाम, इराक़, बगदाद, मदाइन, फ़ारस, कहकस्तान,
आज़रबाईजान, खुरासान, तुर्कस्तान, इन्हनि इलाइक़नि में जेको आहे त वञी करे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सफ़र करे करे आख़िर जेको आहे त हिंद शरीफ़ में जेको आहे मरकज़ औलिया जेको उन टाइम माना हिंद चयो वेंदो हो इनखे, ऐं बरे सगीर सॼो जेको आहे मरकज़ औलिया लाहौर में अचे करे पाण जेको आहे झंडो जेको आहे त गाड़ियो। ऐं रिवायतुनि में अचे थो त उन टाइम जेको बादशाह हुयो, उन लाहौर जो जेको हुयो राजा हुयो, उन राजा जेको आहे त अची करे ऐं चयो पाण उते हिकिड़ी झूपड़ी जेको आहे त अचे हयूं त उन राजा जा वज़ीर जेको आया त ए फ़क़ीर ए दरवेश तूं हितां उथ, हिते राजा जो जेके आहिनि त ॾाचियूं ॿधंदा आहियूं असां, ऐं तूं हितां उथो ऐं ॿिए हंधि वञी किथे वे। पाण फरमाए त असां हिन शहर मां लॾण जे लाइ आया ई कोन आहियूं, असां हिते झूपड़ी पंहिंजी हई आहे ऐं असां इहा पंहिंजी झूपड़ी कोन हटाईंदासीं। हुननि चयो त असां तुंहिंजे जे हिन झूपड़ीअ खे बाहि ॾेई छॾींदासीं, असां हिन झूपड़ीअ खे बाहि ॾेई छॾींदा। पाण फरमाए ठीकु आहे, तव्हांखे भले इजाज़त आहे, तव्हां जेको आहे झूपड़ीअ खे बाहि ॾियो। अलामा साहब महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मन आदाली वलियन फ़क़द अज़नतु लिल हर्ब, जेको अल्लाह जे वलीअ सां दुश्मनी रखंदो आहे गोया के उहो अल्लाह सां जंग जो फरमायो तो मन आदली वलियन फ़क़द अज़नतु बिल हर्ब, जेको मुंहिंजे कंहिं दोस्त सां वली सां दुश्मनी करे उन सां मुंहिंजो ऐलान जंग आहे, ऐलान जंग यानी गोया के ख़ुदा सां जंग कर। पाण फरमाए ठीकु आहे, तव्हां भले बाहि ॾेई वञो। रिवायतुनि में अचे थो त वज़ीर ने जेको आहे त अचे करे उन हिकिड़े कुंड खां जेको आहे त बाहि ॾिनी। पाण फरमाए तव्हां जंहिं कुंड खां बाहि ॾींदो बादशाह जे महिलात में उन कुंड खां बाहि लॻंदी। अल्लाह। ऐं ईअं थियो डोड़ंदा माण्हू आया त बादशाह जे महिलात में बाहि लॻी, फ़ौरन जेको आहे बाहि विसायूं। त अल्लाह सां मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हिननि बुज़ुर्गनि खे अल्लाह तबारक ताला उहे कुवतूं उहे ताक़तूं अता फ़रमायूं हुयूं, ऐं इहे इन शइ जा मिसदाक़ हुया। इन शइ में उन्हनि खे अल्लाह तबारक ताला गोया के पंहिंजी हर कुवत अता करे छॾी हुई, ऐं हू ज़ुबान सां जेको लफ़्ज़ चवंदा हुआ अल्लाह तबारक ताला उहो क़बूल फ़रमाईंदो हुयो, छो त ही मुस्तजाब दावात हुया। हिननि पंहिंजी ज़िंदगियूं रब्बे काइनात ऐं रब्बे काइनात जे हबीब जे दीन ते जेको आहे त वक़ुफ़ करे छॾियूं, क़ुर्बान करे छॾियूं ऐं इन जे करे पाण इराक़, शाम, फारिस, तबरिस्तान ऐं तुर्कस्तान समेत 10 खां बि वधीक मुल्कनि जो जेको आहे सफ़र कयो अथऊं, ऐं पाण जेको आहे त दीन जो इल्मु जेको आहे त पढ़ंदा रहिया। अलामा साहब दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जिन जी ज़िंदगी एॾी रियाज़त ऐं मुजाहिदात में गुज़री आहे जो पाण इबादत में मशगूल थींदा हुया त सॼी राति जेको आहे त अल्लाह जी इबादत कंदा हुया, सॼी राति अल्लाह जो ज़िक्र कंदा हुया। हुननि जी ज़िंदगी खे त अल्लाह तबारक ताला अहिड़े तरीक़े सां बणाए, पर जॾहिं संदन जो विसाल थी वियो नी, पोइ बि इहा संदन जी मज़ार जेको आहे त अनवारे तजल्लियात जो मर्कज़ रही आहे ऐं ॾींहं क़यामत ताईं मर्कज़ रहंदी। ऐं दाता जेको असां लफ़्ज़ चवंदा आहियूं, अता करण वारो, ॾियण वारो, पाण हमेशह अता कयूं, हमेशह अता कयूं। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जिन जे लाइ मशहूरु वाक़ियो आहे त पाण जॾहिं जेको आहे त आया हुया महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े तां थी करे ऐं हुकुम मिलियो हुयो त तव्हां जेको आहे त वञो हो जेको आहे त जॾहिं दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते लाहौर में आया त पाण मथनि खां अचे जेको आहे त बीठा हुया, ऐं बीही करे जेॾीमहिल पाण मुराक़िबे वारी कैफ़ियत में थिया त संदन खे जेको आहे त इल्हाम थियो त तव्हां फैज़ वठण आया आहियो या फैज़ ॾियण आया आहियो। सुभान अल्लाह। जे वठण आया आहियो त पेरांदीअ ॾांहुं जेको आहे त अचो, ऐं पेरांदीअ जे तरफ़ ॾांहुं पोइ पाण आया ऐं उते जेको आहे त पाण फैज़ जेको आहे त उहो हासिलु कयो अथऊं दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जे मज़ार खां उहो फैज़। मां हिकिड़ी ॻाल्हि सामाइन जे ज़ौक़ जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदो बि हलां, तव्हांखे सामाइन जे ज़ौक़ जे लाइ
त अल्लाह साहब जॾहिं को बि अल्लाह जो कामिल वली दुनिया जे तख़्ते ते हूंदो आहे न, त मां चवंदो आहियां त उन जी नज़र पंहिंजे मुरीदनि ते, पंहिंजे जेको आहे त मोतक़िदनि ते हूंदी आहे ऐं रहंदी आहे। छो त हू आया ई इन जे लाइ आहिनि, इस्लाह करण जे लाइ। ऐं तरीक़त ऐं शरीयत को हिक ॿिए जो तज़ाद कोन्हनि के, हिक ॿिए जो तज़ाद कोन्हनि के, बल्कि ईअं खणी सम्झो त जेकॾहिं शरीयत इहा आहे त माना कूड़ न ॻाल्हाइजे, इहा शरीयत आहे, कूड़ न ॻाल्हाए ऐं उहो कूड़ ॻाल्हाइणु छॾे, पर दिलि मां इन जो हर तरह सां कूड़ ॻाल्हाइण जो वसवसो बि ख़तमु थी वञे, इहा तरीक़त आहे। सुभान अल्लाह। इहा छा आहे? इहा तरीक़त आहे। शरीयत इहा आहे त कूड़ न ॻाल्हाए, नथो ॻाल्हाए कूड़, पर दिलि में भला, छो त तरीक़त जेकी आहे उहा बातनियत ते जेको आहे त कमु थींदो आहे उन में। ऐं इहे ॿई शरीयत ऐं तरीक़त को हिक ॿिए जो ज़िद कोन्हनि के जो असांजा घणा आलिम सगुरा सम्झंदा आहिनि त शायदि हीअ अलॻि शइ आहे, हू अलॻि शइ आहे, न, बल्कि तरीक़त ऐं ईअं खणी चवणो वियो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, जेको अल्लिमुहुमुल किताब वल हिकमा इहा शरीयत आहे, वियो ज़कीम जेको आहे उहा तरीक़त, उहा तरीक़त आहे, तज़किया नफ्स, तज़किया नफ्स। उन में जेको आहे त नफ्स जी जेको आहे पाकीज़गी थींदी आहे, यानी अल्लाह जा ऐं इन जे करे जेको आहे त उलमा इकराम जो बि कौल आहे, दानाउनि जो कौल आहे त जॾहिं बि तव्हां कंहिं आलिम जी सोबत में वञी वियो त ज़ुबान खे संभाले वियो, छो जो उन जी नज़र तव्हांजे ज़ुबान ते हूंदी आहे। उहो ज़ाहिरी अल्फाज़ पढ़ण जे करे उहो लफ़्ज़नि में पकड़ कंदो आहे त किथे लफ़्ज़ ग़लति चई, किथे ग़लति न चई, किथे सीगो ग़लति चई, किथे जेको आहे त न चई, त हू तव्हांजी ज़बान ते पकड़ कंदो। पर अल्लाह जे वलियनि जी सोबत में जॾहिं वञो त दिलि खे संभाले वियो, छो त उन जी जेको आहे नज़र तव्हांजे दिलनि ते हूंदी आहे। मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा थोरो त पाण ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जिन जेॾी महिल उतां फैज़ वरिती ऐं जेॾी महिल कामिल थिया त पोइ तॾहिं पाण फरमायो त गंज बख़्शे फैज़ आलम मज़हर नूरे ख़ुदा नाक़िसारा पीर कामिल कामिलारा रहनुमा। गंज बख़्श घणो ॾींदड़, फैज़ आलम जहान जे लाइ फैज़, मज़हर नूरे ख़ुदा अल्लाह जे नूर खे ज़ाहिर करण वारो, नाक़िसा यानी बेकार गुनाहगारनि जे लाइ, मुंझड़नि जे लाइ इशारो आहे, नाक़िसारा पीर कामिल ऐं कामिलारा रहनुमा, जेके कामिल वली आहिनि उन जे लाइ हीअ रहनुमा आहे। नाज़रीन, जो कि प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो, मां निहायत थोराइतो आहियां मोहतरम अल्लामा नेमतुल्लाह सैफ़ी साहिब जो, जे वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शिरकत कई, ऐं असांजो नातख़्वान जेके सॻियूं खां तशरीफ़ वठी आया दोस्त अली चन्नो क़ासिमी साहिबु, उनजो बि मां थोराइतो आहियां, असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आया। मां तमामु सामीन नाज़रीन जो बि थोराइतो, वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो त अल्लाह पाक अव्हांखे शाद आबाद रखे। इंशाअल्लाह तबारक तआला सुभाणे साॻे वक़्त ते अल्लाह पाक चाहियो त इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट मगर के नए मौज़ू सां वञी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुझे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा, हाय मुझे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा। हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ॿिया ईंदा, मुझे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा। जे मोहम्मद जा सना ख़्वान से खुटंदा न कॾहिं, जे मोहम्मद जा मदनी दे दरवाजे ते जेको आकर झोली झले स्वाली मूल खाली वले,
सवाल साल दा है हिकड़े कखदा एडो लख करोड़ चा ढले सवाली मूल न खाली वले सवाल साल दा हिकड़े कखदा एडो लख करोड़ चा ढले सवाली मूल न खाली वले मिस्कीन ही दे वक्त दी चोटी जेको आकर दामन झले सवाली मूल न खाले वल्ले जे मोहम्मद जा सना ख्वान से खुटंदा न कदें वो कई हुबदार हिनन कई हुबदार हिनन खे बिगले लाईंदा ओ मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा है मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा जे मोहम्मद जाती हुबदार निधन का न समझ जे मोहम्मद जाती हुबदार निधन का न समझ वो तू न बुधंदे त पंजे है तू न बुधंदे त पंजे आका खे बुधाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा है मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा है इंशाअल्लाह उम्मीदात गुलाम नबी इंशाअल्लाह इंशाअल्लाह में दात गुलाम नबी मुझा मापी मुझा है वो मुझा मापी मुझा बचड़ा बिन फा पाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा है मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा रोशनीअ जी वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।